आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन कराची पारां एबका सिंध जी नई काबीना जी मान में पुरवकार तकरीब कोठाई वई। तकरीब में एबका सिंध जे सदर बख्श अली चाचड़ पारां नई बॉडी जो ऐलान कयो वियो, जंहिंमें डिवीज़न सदर कलब हुसैन अबड़ो, नायब सदर मोहम्मद इसहाक कलोड़ो, डिप्टी जनरल सेक्रेटरी फैज़ मोहम्मद मंगरियो ऐं ॿियनि खे चूंडियो वियो। उन ॾिस में सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त जेके बि असांजा रहियल कम आहिनि, पहिरें लाइ मुंहिंजे लाइ तरजीह उहा आहे जेको मुंहिंजो शहीद भाउ जेको मिशन हुयो, ऐं पहिरियों मुंहिंजे लाइ उहा आहे त मां इन साल उहो जेके मिशन रहियल आहे उहो मिशन पूरो कंदुसि। वरी बि मां तव्हांखे चवां थो, महिरबानी करे अचो गॾिजी करे कमु कयूं। हीअ जेकी डिवीज़न जी बॉडी आहे इहा इंशाअल्लाह ताला जेको आहे सो चाचड़ साहिबु असांजो सूबाई सदर जेको आहे पाण ऐलान कंदो। फाइनेंस डिपार्टमेंट में टाइम स्केल जे लाइ फ़ौरन उनखे जेको आहे सो उनजी अप्रूवल बि आयल आहे सीएम खां, पर बिला वजह सां उहा रोकी वई आहे। मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि सीएम साहब खे त हिन जो नोटिस वठनि। PWD जेका पॉपुलेशन आहे उनखे ज़म करण जी कोशिशि करे उनखे करप्ट कयो, ख़तमु कयो थो वञे। सो असां इन जी मुज़म्मत कयूं था। एपका जे प्लेटफॉर्म ते असां सेक्रेटरी हेल्थ, मिनिस्टर हेल्थ खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त पॉपुलेशन हिकिड़ो डिपार्टमेंट आहे जंहिंखे महफ़ूज़ करे ऐं उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। सिंध गवर्नमेंट खे वधि खां वधि तहे दिलि सां असांजी रिक्वेस्ट आहे त असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि त सिंध गवर्नमेंट जी महिरबानी थिए। इन्हनि वधीक चयो त सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे त मुलाज़िमनि जा मुतालबा जल्द मञा वञनि, ॿी सूरत में मुलाज़िम एहतजाज जो रुख़ कंदा। कैमरामैन कलीम खोखर सां निसार बजीर, सिंध टीवी न्यूज़, कराची।